नाज़िन वगर में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी सॾ ते सरकारी मुलाज़िमनि पारां अॼु ॿिए ॾींहुं बि स्कूलनि, इस्पतालुनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी करे एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे नादिर मुगेरी। जी नादिर, छा तफ़सील आहिनि? जी रुखसार खे अपडेट करो वगण में सॼे सिंध जीअं अॼु ॿिए ॾींहं ते बि जेको आहे सरकारी मुलाज़िमनि जे तरफ़ां पंहिंजे मुतालबनि जे मञता लाइ कम छॾ हड़ताल करे बाइकाट करे छॾियो आहे। सरकारी ऑफिसनि खे मुकमल तालाबंदी करे ॿाहुनि में कारियूं पटियूं ॿधी एहतजाज कयो ऐं हुकूमत वक़्त जे ख़िलाफ़ जेको आहे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। सरकारी मुलाज़िमनि तरफ़ां पेंशन सलाहियत जे नाले सां कारे कानून ख़िलाफ़ सरकारी ऑफिसनि में तालाबंदी कई वई आहे। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जो चवणु हुयो त पेंशन सलाहियत जे नाले ठाहियल कारे कानून ख़िलाफ़ समूरे सिंध जा सरकारी मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं ॿाहुनि में कारियूं पटी ॿधी पंहिंजो एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। ऐं सिंध हुकूमत असां सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां जेको आहे त माटेली मारो सलूक पियो करे ॿियनि सूबनि जे सरकारी मुलाज़िमनि खे समूरियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि पियूं, पर हिते असांजे सिंध सूबे जे अंदरि जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि खे सहूलियतूं त नथियूं ॾिनियूं वञनि, पर जेके असांजा जाइज़ हक़ आहिनि उहे बि जेको आहे सो हड़प करे रहिया आहिनि। हिननि चयो त सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे पंहिंजा हक़ कोन ॾिना पिया वञनि ऐं सरकारी मुलाज़िम जेके आहिनि त सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि चयो त हे जेके सिंध जा हुकुमरान आहिनि उहे असां सरकारी मुलाज़िमनि मथां ज़ुल्म करे रहिया आहिनि, असां खां जीअण जो जेको हक़ आहे उहो बि खसी रहिया आहिनि। अॻवाननि जेके एहतजाज कंदड़ हुआ उन्हनि में दीदार हुसैन वगण, स्कॉलर मोर मुगेरी, डॉक्टर आदिल बरकत तुमियो, दोस्त मोहम्मद बिरोही, एहसान पेचू ऐं ॿियनि जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि एहतजाजी मुज़ाहिरो करे ऐं चयो त सिंध सूबे जे सरकारी मुलाज़िमनि जे मरकज़ी सॾ ते सरकारी ऑफिसनि में मुकमल अॼु ॿिए ॾींहं ते बि जे पासो कम छॾ हड़ताल करे सरकारी ऑफिसनि खे मुकमल तालाबंदी कई वई आहे। ऐं जे पासो सिंध हुकूमत असां सरकारी मुलाज़िमनि मथां जिबरी तौर ते हिकु कारो कानून नाफ़िज़ करे पेंशन रूल्स में तब्दीली आणे सरकारी मुलाज़िमनि जे पोरे ते धाड़ो हयो पियो वञे, जंहिंखे असां सरकारी मुलाज़िम मुआशी क़त्लेआम सम्झूं था। हिननि चयो त पेंशन रूल्स कटौतीअ खे कॾहिं बि क़बूल कोन कयो वेंदो। बेरहम सिंध हुकूमत सरकारी मुलाज़िम दुश्मनी ऐं ॿियनि सूबनि खां अॻिते आहे। पंजाब में पेंशन रूल्स खे ख़तमु कयो वियो आहे, पर असांजे सिंध सरकार इल्म दोस्त थियण बदिरां शऊर ऐं सरकारी मुलाज़िम दुश्मन कारो कानून ठाहे रिटायर्ड मुलाज़िमनि ऐं उस्तादनि जी पेंशन ते झाड़ो हणी आख़िरी ज़रियो बि खसणु चाहे थी। पेंशन असां मुलाज़िमनि ऐं उन्हनि जे ख़ानदान जो जेको वाहिद सहारो आहे ऐं अहिड़े कारे कानून ख़िलाफ़ जदोजहद जारी रखी वेंदी जेसीं ताणी हुकूमत जेको आहे सो ही कारो कानून वापसि नथो वठी ऐं सरकारी मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा कोन तस्लीम कंदो ऐं नोटिफिकेशन जारी न कंदो तेसीं ताणी सरकारी ऑफिसनि खे मुकमल तालाबंदी हूंदी ऐं कम छॾ हड़ताल हूंदी। जी नादिर, मां जी महिरबानी।